अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिनते हवा में आऊं हैं अज़ाइदा ताजबरो। नाज़रीन, ख्वाब त हर इंसान ॾिसे थो ऐं इहो हर कंहिंजो हक़ बि आहे त हू ख्वाब ॾिसे, पर जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं ख्वाबनि जी त असांजे ज़हन में जॾहिं छोकिरियुनि जो हिकिड़ो इमेज वेहंदो आहे त छोकिरियूं कहिड़ा ख्वाब ॾिसंदियूं हूंदियूं, त अक्सर माण्हू इहो ई चवंदा आहिनि त छोकिरियूं त सिर्फ़ु पंहिंजे हिकिड़े हीरो जा ख्वाब ॾिसंदियूं आहिनि, पंहिंजी शादीअ जा ख्वाब ॾिसंदियूं आहिनि त शादी ऐं पोइ हुननि खे हिकिड़ो हीरो मिलंदो जेको हुननि खे दुनिया जो सैर कराईंदो ऐं दुनिया जूं सहूलियतूं उन्हनि खे ॾींदो, पर ईअं न आहे त उन्हनि ख्वाबनि में सिर्फ़ु हिकिड़ो हीरो ई मौजूदु हुजे। केतिरियूं अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ ख्वाब खणी अचनि थियूं, कहिड़े क़िस्म जा ख्वाब हू ॾिसनि थियूं ऐं इन्हनि ख्वाबनि जी ताबीर हू कंहिं हद ताईं पाइनि थियूं। अॼु जे प्रोग्राम में इहो डिस्कस कंदासीं, पर असांखे ख़ुशी थींदी त अव्हीं बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, जंहिंजो तरीक़ेकार इहो आहे त जेको नंबर अची रहियो आहे स्क्रीन ते उहो अव्हीं डायल कयो, असांखे लाइव कॉल्स कयो, सलाहूं ॾियो, तजवीज़ूं ॾियो। असांजे महिमान बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं करे सघो था, सवाल बि पुछी सघो था। मुंहिंजे जेके प्रोग्राम में जेका महिमान आई आहे उहा आहे अनीसा वलीउल्लाह, पाण PTI अॻवान आहिनि। अनीसा, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार। ऐं शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जी जेके सॾनि था ऐं कुझु ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो स्पेशली औरतुनि ते। हा, महिरबानी। अनीसा, जीअं मां ॻाल्हि कई त असां वटि जॾहिं ख्वाब ॾिसण छोकिरियुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त छोकिरियूं ख्वाब ॾिसनि थियूं, त तव्हां छा था सम्झो त छोकिरियूं जेके ख्वाब ॾिसनि पंहिंजे करियर जे हवाले सां ॾिसनि थियूं, जे ॾिसनि थियूं त केतिरे हद ताईं उन में उहे संजीदा आहिनि? ॾिठो वञे त हींअर नफ़्सा नफ़्सी जे दौर में जिथे हर शइ मटीरियलिस्टिक थी वई आहे, माण्हू ॾाढा लिमिटेड थी विया आहिनि। उहे मोहबतूं, उहे मिठास रिश्तनि में, उहे कुर्ब, उहे पंहिंजाइप वारियूं ॻाल्हियूं हाणे न रहियूं। माना हर को सिर्फ़ु इन रेस में अॻियां डोड़े पियो त हू मूंखां अॻिते आहे, मां हिन खां अॻिते थियां। ख़्वाब हींअर इहो ॾिठो थो वञे मोस्टली, जेका मुंहिंजी स्टडी ऐं ऑब्ज़र्वेशन आहे। माना मेहनत, असांजे ज़माने में मेहनत खे फोकियत हूंदी हुई, मेहनत कंदो, ट्राई इज़ द की टू सक्सेस, पोइ तव्हांजा ख्वाब पूरा थींदा, पर सभु शइ मेहनत फोकस हूंदी। मतिलबु हींअर सिर्फ़ जेका शइ ॾिठी थी वञे जेलसी, साड़, हसद, हिक ॿिए खां अॻियां वधण जे लाइ हिन खे कटणो आहे, मूंखे पंहिंजो ख्वाब पूरो करणो आहे, हूअ अॻियां छो पई वञे। मतिलबु नफ़्सा नफ़्सी एतिरी वधी वई आहे ऐं असांजे इंस्टीट्यूशन्स में उन क़िस्म जी सिख्या कान थी मिले छोकिरियुनि खे, शागिर्दनि खे। हुननि खे सिख्या इहा थी मिले त बसि अॻियां वधण जे लाइ अगरि शॉर्टकट्स यूज़ कया था वञनि, मेहनत खे साइड ते रखियो वञे, शॉर्टकट यूज़ कयो, जेकॾहिं कंहिंखे बाईपास करणो आहे बाईपास कयो। मतिलबु टीचर्स ई परेशान आहिनि त स्टूडेंट्स कहिड़े ट्रैक ते हली रहिया आहिनि। त अॼुकल्ह जा न का ख्वाब था सम्झ में अचनि, न का उन्हनि ख्वाबनि जूं ताबीरूं थियूं सम्झ में अचनि, बसि हिकिड़ी जेका आहे सा अंधे घोड़े ते सभु को सवार आहे, ईअं चइजे। असांजी नियाणियुनि खे जेको आहे सो मतिलबु पूरी तरह सां उहे पंहिंजे रस्ते तां, पंहिंजी मंज़िल तां हटी वयूं। छा करणु खपे, ख्वाब खे हासिल करण जे लाइ कहिड़े क़िस्म जी जिदोजहद करणु खपे, ग्राउंड लेवल खां कीअं कमु करणु खपे, उहे शयूं नज़र नथियूं अचनि। सही। अच्छा, ईअं थींदो आहे न, ख्वाब में असांजी हिकिड़ी मंज़िल हूंदी आहे जेका अचीव करणी आहे, जेका असांखे हासिल करणी आहे। जेकॾहिं मां छोकिरियुनि जे ख़्याल उहा मां ॻाल्हि कई, जीअं त के छोकिरियूं करियर लाइ संजीदा आहिनि या न आहिनि, त तव्हां चओ था त पंहिंजे हिकिड़े ट्रैक तां हटी वियूं आहिनि ऐं उन्हनि जो उहा मंज़िल न रही आहे। पोइ छा ॿियो ख्वाब कहिड़ो थियूं ॾिसनि? शादीअ जो, त हर छोकिरी बाबा शादी करणी आहे, त शादी लाइ हू जॾहिं संजीदा थियनि थियूं त हुननि जे ज़हन में छा थो अचे त असांखे कहिड़ो घर हिकिड़ो हासिल करणो आहे, कहिड़े माण्हूअ सां ज़िंदगी गुज़ारणी आहे? मूं जेतिरो पंहिंजे लाइफ में हिकिड़ी शइ ॾिठी आहे त पॉज़िटिविटी माण्हुनि मां ख़तम थी वई आहे ऐं औरत तमामु जल्दी हिमत हाराए थी वई। जॾहिं ॾिसे थी त मूंखे सियासत जो मैदान हुजे, सोशल मैदान हुजे, को बि पब्लिक सेक्टर हुजे, को बि ऑर्गेनाइजेशन हुजे, किथे बि तव्हां जॉब कयो था, चाहे तव्हां लेक्चरर ई छो न आहियो, सो इट्स अ लॉन्ग वे ऐं तमामु घणी महिनत करणी पए थी, कोशिश करणी पए थी औरत खे हिन समाज में पंहिंजो पाण मञाइण लाइ। उन जे लाइ बहितर इहो आहे, ज़रूरी आहे त असां वटि पॉज़िटिविटी हुजे, पॉज़िटिविटी खणी असां अॻियां वधूं, पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदासीं।
सही पर उहा शइ मूंखे ॾिसण में असांजी यंग जनरेशन में नई टही में इहा शइ ॾिसण में नथी अचे अगरि इन शइ जी सिख्या इदारनि में ॾिनी वञे त शायदि ही जेको नस्ल असांजो ऑफ ट्रैक थियण खां बची वञे ऐं हर ख्वाब जी हिकिड़ी मंज़िल हूंदी आहे कंहिंखे देर सां मिलंदी आहे कंहिंखे सवेर मिलंदी आहे पर इंसान जेकॾहिं चवंदा आहिनि न हिम्मत मर्दा मदद ख़ुदा इंसान जे इरादो करे थो त उन में पुख़्तगी हुजे पॉज़िटिविटी हुजे उन पुख़्तगी ऐं पॉज़िटिविटी सां जे तव्हां अॻियां वधंदो त अलाह साईं बि ॾिसंदो त बंदे जी दिलि नियत साफ़ आहे नियत साफ़ मंज़िल आसान अच्छा तव्हां चओ था त औरतूं जेके आहिनि महिनत लाइ अॻियां निकिरनि थियूं हिकु जुस्तजू कनि थियूं पर हो जल्दी हाराए थियूं आहिनि पंहिंजो पाण खां ऐं हुननि जी हिमत जेका आहे सा ख़तम थी थी वञे छो छाजे करे मेल डोमिनेंट सोसाइटी आहे मर्दनि जो राज आहे बिल्कुलु ऐं हिते जीअं मूं ॻाल्हि कई त औरत खे पंहिंजो पाण मञाइण जे लाइ तमामु घणी जिदोजहद करणी पवंदी स्पेशली अगरि असां सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जूं औरतूं तमामु बैकवर्ड पोइते पयल पसमांदगी जो शिकार अञा ताईं बि आहिनि कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिथे जूं औरतूं पढ़ी लिखी कामरेड बि थी वयूं आहिनि स्कॉलर्स बि थी वयूं आहिनि अॼु वॾनि उहिदनि ते बि मौजूद आहिनि पर मोस्टली ॾिठो वञे त औरत जेका पसमांदा इलाइक़नि में अॼु बि मौजूद आहे उहा कुझु करणु चाहे थी कुझु करणु घुरे थी पर मेल डोमिनेंट सोसाइटी जे करे हुनखे अॻियां नथो अचणु ॾिनो वञे पीउ जी रोक भाउ जी रोक मुड़ुसनि जी रोक मतिलबु कंहिं न कंहिं हवाले सां हुननि जे पेरनि में ज़ंजीरूं विझी हुननि खे हुननि जे मक़सद ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे तॾहिं मूं चयो त पॉज़िटिविटी हिकिड़ी जेका अहिड़ी शइ आहे जेका पॉज़िटिविटी रखी तव्हां अॻियां वधंदव ऐं पंहिंजे घर वारनि खे मेल जेके मेल्स तव्हां सां कनेक्टेड आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हां वेही काउंसलिंग करे ॿुधाईंदव त मां हिन शइ खे अॻियां खणी वधणु चाहियां थी अॻियां वञणु चाहियां थी त हू ज़रूरु तव्हांजी मदद कंदा पर जीअं ॻाल्हि कयमि उहा ई त सिंध जे इलाइक़नि जी त उते अॼु बि औरत खे सिर्फ़ु हिकिड़ो ग़ुलाम सम्झो थो वञे सिर्फ़ु घर में वेही ॿार पालण वारी घर जो कमु करण वारी हिकिड़ी मशीन सम्झो थो वञे इन खां मथे उनखे कंहिं क़िस्म जो का मञता ई नथी ॾिनी वञे जंहिंजे लाइ वुमन डेवलपमेंट एसोसिएशन्स वुमन ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कनि बि पई थियूं असांजूं जेके सुजाग औरतूं आहिनि अॼु कमु कनि थियूं पयूं उन्हनि औरतुनि में उहा अवेयरनेस उहो शऊर बेदार कयो आहे अञा बि ज़रूरत आहे अञा बि लप्स आहे अञा बि काफ़ी कमु करण जी ज़रूरत आहे स्पेशली सिंध जी औरत जे लाइ सही अच्छा मां अहिड़ियूं बि छोकिरियूं ॾिठियूं जेके ग़रीब घरनि सां जिन जो तालुक़ु हुयो ऐं हिकिड़ी वॾी महिनत कयूं वॾी हिकिड़ी जुस्तजू खां पोइ हिकु मंज़िल पंहिंजी हुननि हासिल कई पर घणे भाङे इहो न आहे मां घणे भाङे हुननि छोकिरियुनि आहिनि उहो नथी चई सघां तमामु थोरो हिकिड़ो तइदाद अहिड़ो छोकिरियूं ॾिठो त जिन जा घरेलू हालात मां ॾिठो त ख़राब हुया या उन्हनि जे जेके चयूं त माली तौर ते पुठिते पयल आहियूं पर हो पंहिंजी महिनत सां अॻियां वधियूं ऐं हुननि काफ़ी कुझु हासिल कयो सुठियूं नौकरियूं हासिल कयूं सुठी जाइ ते पहुतियूं पर सभिनी छो न आहिनि जेकॾहिं असां ॾिसूं त हिकु छोकिरी खे जेकॾहिं महिनत करणी आहे त पंहिंजे घर जे हालात खे ॾिसे त जेकॾहिं मां ग़रीब आहियां मुंहिंजो पीउ या भाउ मूंखे अफोर्ड नथो करे सघे त मां पंहिंजी महिनत सां त अॻियां वधी सघां थी न पर घणे क़दुरु छोकिरियूं मां अहिड़ियूं ॾिठियूं जेके घर में ॾिठोसीं त बाबा ग़रीब बि आहिनि पर हू माइटनि जी हालत नथियूं ॾिसनि हो चवंदी असांखे त बसि पंहिंजा ख़्वाब पूरा करणा आहिनि पोइ हाणे किथां बि अचे कहिड़े बि तरीक़े सां अचे इन बाबति छा चवंदव इहा ई ॻाल्हि अची वई न पॉज़िटिविटी ख़तम थी वई आहे मतिलबु इहो कीअं इन ॻाल्हि खे असां ॿारनि जे पंहिंजे घर वारनि खे पाण सां गॾु खणी न हलंदासीं असां कंहिं बि शइ में कामयाबु नथा थियूं हिकिड़ी औरत कुझु नथी करे सघे औरत खे अॻियां वधण जे लाइ सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे जंहिं फैमिली में हू रहे थी उनजी सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे अगरि अॼु जी औरत छा थी सोचे जेका 4 दर्जा पढ़ी वई उहा सम्झे थी बसि मां हीअं बि करे वेंदसि मां हीअं बि करे वेंदसि आहियां त मां आहियां हुनखे मर्द जी सपोर्ट जी ज़रूरत थी कोन्हे अच्छा इहा शइ ख़तम कजे प्रोग्राम जारी आहे हिकिड़ो नंढो ब्रेक वठंदासीं नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां जल्दी मोटूं था असां सां गॾु रहिजो